ठिकराठो शहर सकाफ़त जे रंगनि जे वाह सां वासिजी पियो। सिंध टीवी नेटवर्क जे हिकु सिंध हिकु सकाफ़त जे नारे हेठि सिंधी सकाफ़त जे मुनासिबत सां ठिकराठो जे ऑक्सफोर्ड मॉडल कंप्यूटर स्कूल में सकाफ़त जा रंग रचाया विया। प्रोग्राम में कंपेयरिंग जा फ़र्ज़ स्कूल जे उस्तादनि आमिर समो ऐं आरिफ शबीर गबोल जन सरअंजाम ॾिना। स्कूल में तक़रीरी मुक़ाबला कराया विया ऐं मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश कया विया। तक़रीब खे तॾहिं 4 चंड लॻी आहे जॾहिं स्कूली शागिर्दनि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स कया विया ऐं झूमरियूं पातियूं वयूं। ठिकराठो जो मशहूरु सुगड़नि साकी करीम बख़्श मंगणहार ऐं बरादी मंगी ठिकराठवी बि पंहिंजो वारो ख़ूब वॼायो। स्कूली शागिर्दनि ऐं उस्तादनि जो चवणु हो त हिन ॾींहं जो असां पूरो साल इंतज़ारु कंदा आहियूं त जीअं ही ईद जो ॾींहुं असांजे लाइ अचे ऐं असां क़ौमी ईद करे मल्हायूं। ईद खां बि वधीक ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं छो जोश ऐं जज़्बे सां। सक़ाफ़ती ॾियारो मल्हाईंदा आहियूं अजर का टोपी पाए। ईद असां मल्हाए करे ॾाढी ख़ुशी महसूसु कंदा आहियूं ऐं सिंधी हुजण जो सबूत ॾींदा आहियूं। अॼु टोपी अजरक पाए सिंधी हुजण जो सबूत पिया ॾियूं। सिंध सकाफ़त जे हिसाब सां मल्हाईंदा आहियूं। हिकु सिंध हिकु सकाफ़त। ख़ुशी महसूसु थिए थी पई। नंढड़ा ॿारड़ा टेबलोस पेश कनि था ऐं तक़रीरूं कनि था पिया। प्रोग्राम में शामिल थियण में जीअं त असीं सिंध ऐं सिंध जो जेको क़ौमी ॾींहुं आहे असांखे उनखे ईद जो ॾींहुं मल्हायूं था पिया। इन खां अलावा स्कूल जे शागिर्द ज़ैन महर ऐं उन जे साथियुनि पारां मज़ाहिया ख़ाका पेश करे प्रोग्राम में वधीक रंग भरिया। हिन ॾींहुं ॾिहाड़े खे ईद खां वधि पंहिंजे लाइ ख़ुशी जो ॾिहाड़ो करार ॾिनो ऐं हुननि पंहिंजी सिंध सां वचन कयो ऐं जेके हुननि स्टूडेंट्स जे तरफ़ां ख़ाका तक़रीरूं टेबलोज़ पेश कया विया हुननि पंहिंजी सिंध खे जेको आहे उहा भेटा पेश कई ऐं हुननि इहो आईंदा ऐं इंशाअल्लाह इन खे कंटिन्यू रखण जो वचन कयो। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़ ठिकराठो।